हाय माँ हाय हाय माण्हू ये तो मुंहिंजी माँ कविता छाबरिया ऐं शादीअ खां पोइ हेमा राजपाल आई एम सो एक्साइटेड। ओके असां अॼु धर्माऊ महीने जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। मूंखे इंस्टाग्राम ते सदोरी नेहा चई की उन्हनि असां झूलेलाल जी मूर्त खणी वेठा हुयासीं, डिस्कस पिया कयूं त असां मस्ती पिया कयूं एंड मम्मीअ चई धर्माऊ महीनो तो हले हीअं हूअं, त नेहा चई धर्माऊ महीनो छा थींदो आहे उन ते हिकिड़ो वीडियो ठाहे। सो हियर वी आर प्रेजेंटिंग टू यू हेमा राजपाल। ॿुधायो मां धर्माऊ महीनो छा? धर्माऊ महीनो 2-3 सालनि में हिकु दफ़ो ईंदो आहे। कंहिं दफ़े 3 साले कॾहिं 4 साले में हिकु दफ़ो ईंदो आहे। पोइ दीन खे जेके शादी कयल हुजनि या न कयल हुजनि धीअर शादी, उनखे कुझु न कुझु मां वठी ॾींदियूं आहिनि धर्माऊ महीने में। ऐं मावरूं पंहिंजे निराणुनि खे ॾींदियूं आहिनि धर्माऊ महीने में। जीअं मां ॾींदी रहंदी आहियां पंहिंजे निराणुनि खे कुझु न कुझु वठी करे। उहो तव्हांजे मथां आहे, जेकी इच्छा हुजे। कोई अधिक महीनो चवंदो आहे, कोई धर्माऊ महीनो चवंदो आहे, कोई परशोत्तम महीनो चवंदो आहे, माना ग़रीबनि खे पाणी पीआरिजे या रस्ते ते वेठनि खे कुझु न कुझु जेको तव्हां श्रद्धा सां पुॼेव, मन ॿोलेव, उहो कंहिं बि 1-2 ग़रीबनि खे या कंहिंखे बि कुझु न कुझु वठी ॾिजे। वीडियो शूट चालू करण खां अॻु बि मां पप्पा खां पुछो जो मूंखे वधीक ख़बर न आहे अधिक महीनो थींदो आहे। अधिक माना हिकु एक्स्ट्रा महीनो, बट हूअं मूंखे महीननि जे बारे में, सिंधी महीननि जे बारे में ख़बर आहे, बट वी डोंट फॉलो दैट, हा न। इहो हाणे 16 तारीख़ पूरो थियणो आहे। बाक़ी छा हिते असांजी महाराणी वेठी अथव घर जी ब्राह्मण ब्राह्मण छा चइबो ब्राह्मणी ब्रह्मा। तव्हां ॾिसी था सघो असांजी हीअ मस्ती हलंदी आहे। वरी पोइ अरिड़ीअ खां नवरात्रा चालू, वरी आई अथव ब्राह्मणी। पोइ दादी तव्हां नवरात्रा में छा था ॾियो असांखे? ऐं धर्माऊ महीने में छा थी ॾे? ॾिनो आहे सभु कुझु। अच्छा तोखे चांदीअ जो गिलास ऐं जेको टामे जा थींदा आहिनि बासण, थाली, कुट जी कटोरी, जी हा मूंखे उहो तो मिले। कुट जो कटोरो, वेट वेट आई हैव टू शो यू हे पॉकेट। हा हा न तू ॿुधाए। उहे गिलास उहे तोखे सभु वठी ॾिना आहिनि। यस ऐं ॿियो बि सोन ते कुझु इच्छा आहे, उहो जेको मन मूंखे ॿोले मां तोखे सोन जी शइ बि वठी ॾींदी। ओके थैंक्स। हथ बड़ी कर। मूंखे न जाम हाणे बासणनि में थोरो वधीक क्रेज़ी थी वई आहियां। रंधिणे में त मां आहियां चरी, जाम कुकिंग जो शौक़ु आहे एंड फुल डीप में सभु ख़बर आहे खाधे बारे में। हे मम्मीअ मूंखे वठी ॾिना आहिनि कटोरा। इफ़ यू कैन सी कैमरा त मुंहिंजी सदोरी फोकस कंदी न, सो हेॾो कंदी। हा ओके, त हे कटोरा वठी ॾिना अथई मम्मीअ। ॾाढो गोड़ो आहे मस्तु। इनखे छा चइबो आहे? ब्रास। हा एंड सिंधीअ में? सिंधीअ में उनजो पितल जो कटोरो। पक रे? हा इनखे कांसा चइबो आहे, कांसा। त ठीकु आहे, इहे बि 2 साइज़ूं कटोरियुनि जूं। हे ॾिसो हिते 100% कांसा लिखियलु आहे, मेड इन इंडिया, 100% प्योर कांसा। त इहे 2 साइज़ूं घुराए ॾिनियूं अथई मम्मीअ। मां न सिलेक्ट थी कयां पंहिंजो बासण, छाकाणि त सोहेली पसंदि न कंदी आहियां। हा ॿियो माना माण्हुनि खे अगरि पुण्य करणो हुजे त इहो बेस्ट महीनो आहे। हा ओके। जीअं असांजे ऑफिस जो मैनेजर आहे, उनखे बि मां क्लोथ्स वठी ॾिना। क्लोथ्स न तो कपिड़ा चई थी सघे। आई आहे वॾी अंग्रेज़ाणी। ओके बट जेके माण्हुनि, अच्छा माना किथे बि हुजो दान धर्म करे था सघो न। सम्झो जिन खे मंदर टिकाणा पासे में न आहिनि, उहे छा कनि? मंदर टिकाणे में न आहे, कंहिंखे बि किथे बि ॾेई था सघो था। ओके पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे धीअनि खे, पंहिंजे निराणुनि खे, ॿाहिरनि माण्हुनि खे, अननोन माण्हुनि खे, जेके न सुञातल आहिनि उन्हनि खे बि, जेको तव्हां माना श्रद्धा सां पुॼेव। बाक़ी घर ॿारे ॾियारी न कबी आहे। वाह इहो मूंखे पप्पा खां ॾाढो वणंदो आहे। पप्पा बि हमेशह चवंदा रहंदा आहिनि। ॿुध न अम्मा, हो जेको महीनो थींदो आहे क ते कारकत, हा उहो अलॻि आहे। ॾियारीअ में हा उहो अलॻि आहे। हिकिड़ो कारकत जो महीनो बि हमेशह मम्मी चवंदी रहंदी आहे हर साल। उन में मम्मी कोई त किताब पढ़ंदी आहे, कारकत जो किताब। हा उन सां पोइ जाम फ़ाइदा थींदा आहिनि। त अवल ख़ैर असां उहो वीडियो हिन दफ़े ईंदो। हा पक। मम्मी जाम शर्मीली आहे, त असां उहो वीडियो ठाहियूं प्लीज़ उन महिल, हाणे न की तूं सोचींदी आहे। हा सोचूं था न। हा ओके ठीकु आहे। त बेसिकली दान धर्म कयो एंड असांजो सिंधीअ में इहो थींदो आहे न ॾिणु
ॾिण माना ॾियारीअ में ईंदो आहे। आई थिंक हिंदू कैलेंडर न कारकत न मां हिन ई थी ॻाल्हि कयां। हा हे धर्माऊ महीनो। हा धर्माऊ महीनो आई थिंक हिंदू कैलेंडर में बि आहे, मां गूगल ते ॾिसां पई त इहो कंहिंजे लाइ बि हूंदो आहे धर्माऊ महीनो, भली ॿी जात हुजे केर बि हुजे। ओके माना ख़ाली सिंधियुनि लाइ न आहे। ओके चेती हलाणी मां उथां ईअं अध में थोड़ी छॾे वठो ॿाहिरि त चओ माण्हुनि खे माना हथ पेर न ॾियणो वीडियो खे, हिकिड़ो ईअं पहिरियों इंट्रोडक्शन थींदो आहे मां, पोइ बॉडी थींदी आहे वीडियो जी, पोइ कंक्लूजन थींदो आहे, जीअं तूं पेपर लिखंदी हुई न कॉलेज में तीअं ई। हाणे चओ प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कजो, ॾाई न इन चैनल खे सब्सक्राइब कजो, बाक़ी जो ऐं लाइक कजो, आंगूठो दॿाइजो। भले हे खपेव हे खपेव, ॿिन्ही मां जेको खपेव आंगूठो। एंड असां ॿिए वीडियो में मिलूं था माण्हू। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो, ॾाढो शॉर्ट एंड स्वीट हुयो, छाकाणि त वधीक ॻाल्हाइण न वणंदो आहे मैडम खे, कैमरा जे साम्हूं शर्म ईंदो आहे, बट हूअं त भई पुछो ई न। हलो ठीकु आहे, बाय बाय, टेक केयर। एंड इंट्रोडक्शन कयो असां हिन वीडियो जो? हा मां इंट्रोड्यूस कयो हेमा राजपाल खे। ओके 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 हलो ठीकु आहे, पोइ मिलूं था। असांजो इहो ॾाढो चिल वीडियो आहे, ओके हा न। मां हे मुंहिंजे बेडरूम में असां वेठा आहियूं, हिनखे पकड़ियो आहे, एॾी देरि खां पुठियां पई आहे, मां शूट करिणो आहे। थैंक यू सो मच। ओके बाय बाय बाय।